एजेंसियुनि पीटीआई जे नए मनसूबे जो पतो लगाए वरितो। वफ़ाक़ी घरू वज़ीर राणा सनाउल्लाह जो चवणु आहे त हिकु ॻाल्हि ॿोल पकड़ी आहे जंहिं में ॿिनि क़िस्मनि जा मनसूबा जोड़िया विया। इमरानी फितने सां लाॻापियल माण्हुनि कंहिं पीटीआई अॻवान जे घर ते जाली पुलिस चढ़ाई करे फायरिंग जो ड्रामो रचाइण बाबति ॻाल्हियूं कयूं, जॾहिं त औरत सां ज़्यादती जो वाक़ियो आलमी मीडिया में इंसानी हक़नि जी भनकड़ी तौरु ॾेखारियो वञे हा। उन्हनि जो मक़सदु पाण खे मज़लूम साबित करणु हो। इन शैतानी इमरानी फितने ते अॼु राति ई अमल थियणो हो, जंहिं करे क़ौम खे आगाह करणु ज़रूरी सम्झो। 9 मई ते वाक़िअनि में मुलविस जवाबदारनि खे बख़्श न कबो। गुमराह टोलो पंहिंजे अंजाम ताईं पहुचंदो। छोड़ता हूं पाकिस्तान तहरीक इंसाफ और मैं यहाँ पर खान साहब आपको खुदाफिज कहता हूं और पाकिस्तान तहरीक इंसाफ को अल्लाह हाफिज कहता हूं। पाकिस्तान जिंदाबाद। काफ़ी सोच विचार के बाद मैंने आज फैसला किया है। मैंने फैसला किया है कि मैं सियासत छोड़ दूँ। कोर कमेटी के मेंबर का या MNA का सबसे मैं इस्तीफा देता हूँ। 9 मई के दिलसोज वाक़यात ने मुझे मजबूर कर दिया है और मैं इस सियासी फलसफे के साथ अब नहीं चल सकता। पाकिस्तान तहरीक इंसाफ विखरी वई। इमरान खान अकेलो थियण लॻो। इमरान इस्माइल, अली ज़ैदी ऐं खुसरो बख्तियार समेत सिंध ऐं पंजाब जी अहम लीडरशिप तहरीक इंसाफ का रस्ता धार करे छॾिया। अॻूणे MPA शौकत अली, खुरम नवाज़ ऐं हाशिम डोगर पारां साथियनि समेत PTI छॾण जो ऐलान। अली ज़ैदी त सियासत ताईं हथु खणी वियो। 9 मई ते वाक़िए जी मज़मत। सिंध जे अॻूणे गवर्नर इमरान इस्माइल चयो आहे त अॼु संदसि आख़िरी सियासी प्रेस कॉन्फ्रेंस आहे। इमरान खान ख़ुदा हाफ़िज़, फ़ौजी ठिकाणनि ते हमला कंदड़नि खे सज़ा मिलणु घुरिजे। कुझु माण्हुनि इमरान खान खे ग़लति दग ते आंदो। अली ज़ैदी जो चवणु आहे त घणे गौर वीचार बाद पार्टी छॾण जो ऐलान करे थो। 9 मई ते जेको कुझु थियो ग़लति थियो। खुसरो बख्तियार जो चवणु आहे त 9 मई जे वाक़िअनि PTI छॾण ते मजबूर कयो आहे। हाणे PTI जे फ़लसफ़े सां गॾु नथो हली सघे। मुल्क जो सुठो मुस्तक़बिल विरासत ऐं छिकताण वारी सियासत में नाहे। अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ इमरान खान सां ॻाल्हियुनि वारे इम्कान खे रद्द करे छॾियो। संदसि चवणु आहे त ॻाल्हियूं रुॻो सियासतदाननि सां कयूं वेंदियूं आहिनि। मुल्क ऐं शहीदनि जी यादगारनि खे बाहियूं ॾींदड़ दहशतगर्दनि ऐं तक़रीबकारनि सां ॻाल्हियूं न थींदियूं। ऑडियो लीक्स बाबति जोड़ियल जांच कमीशन कार्रवाई रोके छॾी। जस्टिस काज़ी फ़ाइद ईसा जो चवणु आहे त इंक्वायरी कमीशन खे नोटिस ई जारी नाहे थियो त कम खां कीअं रोकियो वियो। थोरो आइन आऊं बि ॼाणा थो। कमीशन धुर आहे त उनखे नोटिस जारी छो न थियो। सुप्रीम कोर्ट जा फ़ैसिला ॿियनि इदारनि ते लागू थींदा आहिनि, आला अदालत जे जजिस ते लागू न थींदा। शाहिदनि खां माज़रत करियां थो त कार्रवाई अॻिते नथा वधाए सघूं। असां अलाह खां सवाइ कंहिं ॿिए जा ग़ुलाम न आहियूं। सुप्रीम कोर्ट जो हुकुम आहे, उन करे कार्रवाई वधीक जारी नथा रखी सघूं। ज़िंदगी में कुझु अहिड़ा कम करणा पवंदा आहिनि जेके असांखे पसंदि न आहिनि हूंदा। वॾे वज़ीर मुराद अली शाह सुप्रीम कोर्ट खां शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो क़तल केस जी तुर्त ॿुधणी जो मुतालबो करे छॾियो। संदसि चवणु आहे त आर्टिकल 63 जी दुरुस्त नमूने तशरीह न कई वई हुई। अदालती फ़ैसिला सम्झ खां ॿाहिरि आहिनि। अदलिया बि आइन खां मथां फ़ैसिला कंदी त असांखे हक़ आहे त उन्हनि ते तबसरो कयूं। अदलिया खे सदा कंदासीं त शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो अदालती क़तल केस जी ॿुधणी जल्द करे। असेंबली मेंबरनि सां गॾु अदलिया बि आइन ते अमल करण जो हलफ़ खणंदी आहे। वकील बिरादरी सां गॾिजी कानून ऐं आइन जी हुकुमरानी खे यकीनी बणाईंदासीं।
जिना अस्पताल जी अॻूणी एग्जीक्यूटिव डायरेक्टर सीमी जमाली लाडाणो करे वई। डॉक्टर सीमी जमाली गच अरसे खां कैंसर में मुब्तला हुई। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी, वॾे वज़ीर मुराद अली शाह ऐं फरियाल टालपुर तरफ़ां सीमी जमाली जे लाडाणे ते ॾुख जो इज़हार। गिलगित बल्तिस्तान के इलाके स्टोर में बर्फानी छिप किरण सबब 10 ॼणा फौत, 25 ज़ख़्मी। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी पारां वाक़े ते ॾुख जो इज़हार। हैदराबाद में सीटीडी पुलिस की कार्रवाई, पाबंदी पयल तंजीम टीटीपी जो दहशतगर्द गिरफ्तार। सीटीडी अख्तियारन मूजब कोहाट वासी ताज मलूक उर्फ ख़ालिद हाफ़िज़ पठान 2012 में डोगर ऐं कज़ई वारनि इलाइक़नि में टीटीपी कमांडन सां गॾिजी एफसी ते हमला किया। मासूम समरत कुमार न मोटियो, वारिस ओसीड़े में मुग़वी नीगर जी बाज़ियाबी लाइ वारसनि, सियासी समाजी तंज़ीमनि ऐं सिविल सोसाइटी जे नुमाइंदनि जा कंदकोट। जेकबाबाद ऐं शहदाद कोट में एहतजाजी मुज़ाहिरा ऐं धरना, नीगर जी बिना देर बाज़ियाबी जो मुतालबो। ऐं सिंध जी तफ़रीही माग गोरख हिल स्टेशन ते गजगोड़ ऐं गड़े सां बरसात। टंडो रहीम ख़ान, फरीदाबाद समेत भर पासे जे इलाइक़नि में गजगोड़ सां वसकारो। गर्मी जी शिदत घटिजी वई, मौसम ख़ुशगवार।